ही छा तमाशो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है तालिब एंडी होस्ट मदिया। मां आया मानू तो तू त हली वई है ना, वरी छाजे लाई है तो ठाए सरीन में तू है ही छा तमाशो आहे। नाज़रीन ताजा के पकोड़ा खाई वने ताजी केरी कैफे तो हुंदी अचो त ॾिसो। तू पकोड़ा घणा खाई होई, तू पकोड़ा घणा खाई होई। ठीक है तमाशो न न न आऊं तुने वडो भाई आऊं न तो आया न न आऊं खाईंदस आऊं वडो आया आऊं खाईंदस न आऊं वडो आया आऊं वडो आया आऊं खाईंदस पकोड़ा। चाचा तू असा जो फैसलो कर, पकोड़ा हिन घणा खादा ने आऊं इन जो वडो भाई आया आई हिन घणा खादा नंदो भाया इन जो नालो पेंसिल आहे, मुंहिंजो नालो रबड़ आहे, आऊं मोबी पुट अध किलो पकोड़ा और मुझे खाइयो। दादा सामू भरिया हुआ कैसा मुका सोडा वडी पकोड़ा वडी आयो। फैसलो के तो घणा खाता मूं टे खाता न न ते ने इलाई खाइयो पकोड़ा। फैसलो तू कर वडे ही तो घणा खाता ने पकोड़ा मुंह को नहीं खाता ही तबा कर मुंह को नहीं खाता। अरे ही तो ही छा कयो खाया पकोड़ा तू खाई होई। हां तो फैसलो ले